माण्हू वरी असांखे अची था चवंदा हुनखे विसारे छॾे। अरे हुनखे वञी छो चओ त असांजो थिए, हा छो था चओ हुनखे त असांजो थिए? बेगुनाह बेख़ताए छॾियो आहे, बेगुनाह बेख़ताए छॾियो आहे, रस्ता मटियो आहे, छो था चओ हुनखे? कहिड़ी असां हुन खां मिल्कियत दुनिया दौलत घुरीसीं? कहिड़ा असां हुन ते सितम कया हुआसीं? कहिड़ा असां ॾुख पुॻासीं? कहिड़ी असां तकलीफ़ ॾिनीसीं हुनखे? छो था चओ हुनखे? असां दोस्तनि खां वधीक हुनजो एतिराम कयोसीं, दोस्तनि खां वधीक बेइंतहा असां हुन सां मोहबत कईसीं। हाणे गफ़र ॾे गवाही 4 साल अवल कंहिं महफ़िल में वेठा हुआसीं संगत सां गॾु कचहरी में, हुते विच में काल आई, मां उहा काल खईं ॿाहिरि निकितो हलियो हुयुमि। इहा छा मोहबत ई न? इहा मोहबत ई न? नौशाद केॾा ॾुख पियो कढे त यार असां तुंहिंजे करे आयासीं, असां तुंहिंजे करे आयासीं, तूं काल खईं ॿाहिरि निकितो हलियो वई। इहा छा मोहबत ई न? असां पाण सितम साया हूंदासीं पाण, पर असां कॾहिं हुनखे ॾिना न हूंदासीं। पर छा कयोसि? जेकॾहिं हू असांजो थिए नथो त असां हुनखे विसारियूं छो? एतिरनि ॻाल्हियुनि जे बावजूद बि अॼु 4 साल थी विया आहिनि, 4 साल अॼु ताईं हुनखे न विसारियो, त हाणे असां हुनखे छो विसारियूं? जेकॾहिं हू असांजो थिए नथो त असां हुनखे विसारे नथा सघूं। बसि इहे ॻाल्हियूं वॾियूं आहिनि, इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾे। ॿुधण वारो को कोन्हे, ॻाल्हियूं हज़ार आहिनि दिलि में, पर ॿुधण वारो को कोन्हे। कयोसि पुछा असांजो ॾोह को बि न हूंदो, बेगुनाह बेख़ता आहे, पोइ बि दिलि में रहे थो। बेगुनाह बेख़ता छॾियो आहे, बेगुनाह बेख़ता आहे। इन ॻाल्हि जो अला आवाज़ शायदि आहे। कहिड़ी मोहबत आहे असांजी? ज़िंदगी में को माण्हू न कंदो अहिड़ी मोहबत, ज़िंदगी में यादि ईंदासीं, को वक़्तु ईंदो। फ़िलहाल उहो मगरूर आहे, हुन जे बावजूद बि असां पोइ बि चाहियूंसि था, मगरूर हूंदे बि असां हुनखे चाहियूं था, छो विसारियूंसि असां?